मलीर जे घगर फाटक वारे इलाइक़े में औरताणे आवाज़ ते हिरखिजी अगवा थी वियल नौजवान सालिह कांधड़ो जे वारसनि खां धाड़ियलनि भुंग तलब करे वरितो। वारसनि जो सिंध हुकूमत ऐं आईजी सिंध खां नौजवान जी बाज़ियाबी लाइ मदद जी अपील। औरत जे आवाज़ ते हिरखिजी कंदकोट पहुची अगवा थियल नौजवान सालिह मोहम्मद कांधड़ो जे भाउ मोहम्मद हारून कांधड़ो, सोहरे हबीबुल्ला कांधड़ो ऐं सोटन निज़ामुद्दीन कांधड़ो, अब्दुल गफूर कांधड़ो अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पंहिंजे ख़ानदान सूधो मलीर जे घगर वारे इलाइक़े में रहूं था, जिते पोरियो करे बचनि जो गुज़र करे रहिया आहियूं। अगवा थी वियल नौजवान जे वारसनि वधीक चयो त हलंदड़ महीने 24 जुलाई ते असांजो नौजवान सालिह मोहम्मद कांधड़ो औरताणे आवाज़ में आयल फोन ते ॻाल्हाईंदो हो। रिश्तो तय करण लाइ कंदकोट रवानो थियो, जितां अगवा थी वियो आहे, जिते खेसि अॼु ॾहों ॾींहुं गुज़री वियो आहे। हिननि वधीक ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं ओचितो संदसि फोन आयो, जंहिंमें हू रोई रहियो हो। संदसि चवणो हो त खेसि टंगुनि में गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे ऐं बदतरीन तशद्दुद करे संदसि आज़ादी लाइ 50 लख रुपयनि जी घुर कई वई आहे। उन मौक़े ते अगवा थी वियल सालिह मोहम्मद जी घरवारी चयो आहे त औलाद न थियण ते हू परेशान हो ऐं केतिरनि ई ॾींहं खां हू कंहिं औरत सां फोन ते लिकी ॻाल्हाईंदो हो ऐं चवंदो हो त हू ॿी शादी ज़रूर कंदो। ॿी शादी करण लाइ घरां निकितो हो। हाणे धाड़ियल संदसि जी रिहाई लाइ 50 लख ॾंड घुरी रहिया आहिनि। नौजवान जे वारसनि सिंध हुकूमत ऐं आईजी सिंध खां मुतालबो कंदे चयो त असांजी मदद करे नौजवान खे धाड़ियलनि जे चंबे मां बाज़ियाब करायो वञे।